अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मीन आसण। छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 18। नंबर 2 शोबा इल्म जो ॿियो तरफ़। मूं अॻे ॼाणायो आहे त पहिरीं ख़ुदा शनासी ऐं रूहानी तरक़ीअ लाइ परहेज़गारी, तज़किया नफ़्स, सोबत सालिहान जे ज़रिए कोशिशि कयमि। उनखां पोइ जॾहिं तमीज़ पैदा थी, अकुल जे दोराहे ते अची बीहारियो त इल्म जे मामले में हिक तरफ़ वहदतुल शहूद, ॿिए तरफ़ वहदतुल वजूद जा फ़लसफ़ा नज़र आया। पहिरें मां औरंगज़ेबी सियासत, अलीगढ़ मकतब फ़िक्र, अलामा इक़बाल जी इस्लामी तशरीह निकिता थे। ॿिए मां अकबरी सियासत, देवबंद मकतब फ़िक्र, सूफ़ियाना इस्लामी तशरीह निकिता थे। गुज़िरियल दौर जवानीअ में जॾहिं दिलि अमल लाइ आमादा हुई, मूं मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम, इस्लाम दीन मुकमिल हुअण ऐं पाकिस्तान खे निज़ाम इस्लामीअ जी मरकज़ करे ख़तब आणण जी अक़ीदे खे क़बूले, उन जे जवाज़ लाइ किताब पढ़ी, उन मुताबिक़ हलण खे राह निजात सम्झियो। उन जो ज़िक्र गुज़िरियल फ़सल में करे आयो आहियां। तजुर्बे बाद मूंखे मालूम थियो त वहदतुल शहूद जो फ़लसफ़ो ज़राश्तर जे फ़लसफ़े दोहीअ जी बदिलियल सूरत हुई। उन जे इतिहाद जे एवज़ निफ़ाक़ थे पैदा कयो। उन जे मुताबिक़ पाक ऐं पलीत, हक़ ऐं नाहक, नूर ऐं ज़ुल्मत ॿ जुदा हक़ीक़तूं हुयूं। इस्लाम पाक हो जंहिं हक़ ऐं नूर तरफ़ रहनुमाई थे कई। उन खां ॿाहिरि पलीताई, नाहक ऐं ज़ुल्मत हुआ। तंहिं करे राह निजात सिर्फ़ु इस्लाम जे पोइलॻ मुस्लमाननि खे हासिलु थियण वारी हुई। उन खां ॿाहिरि माण्हू सभु गुमराह ऐं गुनाहगार हुआ। लेकिन आउं अॻे ॿुधाए आयो आहियां, इस्लाम जे दीन मुकमिल, मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम ऐं पाकिस्तान जी निज़ाम इस्लामीअ जे मरकज़ जा नज़रिया, तजुर्बे ऐं वधीक मालूमात मुयसरु थियण बाद ग़लति, फ़रसूदा ऐं मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जा ईजाद करदा मालूम थिया। मूंखे अवल में इस्लाम जे दीन मुकमिल हुअण जो ख़्यालु वेठल हो, उहो तारीख़ी तजुर्बे जे बुनियाद ते ग़लति साबित थियो। जिन बुनियादनि ऐं उसूलनि ते इस्लाम खे दीन मुकमिल थे सम्झुमि, उन इस्लाम जो तसवुर मुस्लमाननि ऐं ख़ासि करे पाकिस्तान में अदम मौजूदु हो। जंहिं इस्लाम जो सिक्को मुल्क में चालू हो, उन जा मता हेठियां हुआ। नंबर 1, उन इस्लाम जो मक़सदु इताद इंसानी, अमन आलम ऐं तरक़ी बनी आदम न हो, बल्कि एक मखसूस तबके मुसलमाननि जी बुलंदी, इक़्तिदार ऐं खुशहाली हो। नंबर 2, उन इस्लाम मां मसावात इंसानीअ जी तालीम नथे मिली, बल्कि फ़स्ताई बुनियाद ते इंसान ज़ात खे लाइक़ ऐं अण लाइक़ में विराहे ऊच ऐं नीच जा संधा क़ाइमु थिए थिया। नंबर 3, उन इस्लाम मूजिबि पैगम्बर ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमतुल आलमीन शुमार नथे कयो वियो, बल्कि मुसलमाननि जे मुस्तक़िल मफ़ाद तबके जो लीडर सम्झो थे वियो। नंबर 4, उन ई इस्लाम खे इतिहाद इंसानी लाइ क़तब नथे आंदो वियो, बल्कि फ़साद फ़ी सबील लाइ इस्तेमालु कयो थे वियो। नंबर 5, उन इस्लाम जे पोइलॻनि मुहबत जे एवज़ नफ़रत जो प्रचार थे कयो। नंबर 6, उन इस्लाम जे हामिन अमन जे एवज़ बदअमनी लाइ फ़िज़ा हमवार थे कई। नंबर 7, उन इस्लाम जे तरफ़दार हर मामले में तशद्दुद खे रहबर राह बनायो। नंबर 8, उन इस्लाम जे मञीदड़नि अक़ीदे ऐं अमल मुताबिक़ सालिह माण्हुनि खे मुसलमान मञण जे एवज़ हिकु मखसूस रस्म रिवाज ऐं दस्तूर जे जमे गफ़ीर खे मुसलमान थे सरियो। नंबर 9, उन इस्लाम जा पैरोकार कानून फितरत जे ख़िलाफ़ गुज़श्ता 2000 सालनि जी तारीख़ ख़िलाफ़ मुल्क में इंतशार पकड़े रहिया आहिनि। नंबर 10, उन इस्लाम खे हर क़िस्म जी वहम परस्ती, इश्ताल अंगेज़ी, इस्तेसाल जो भंडार बनायो वियो आहे। मूं पाकिस्तान खे सही इस्लामी तालीम, इताद इंसानी, अमन आलम ऐं तरक़ी आदम जो मरकज़ सम्झी उन जे क़याम लाइ कोशिशि कई हुई, पर तजुर्बे बाद मालूम थियो त उन में हेठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। नंबर 1,
गुज़िरियल 2000 सालनि जी तारीख़ी इर्तिका ख़िलाफ़ मुस्लिम मुस्तक़िल मफ़ाद जी साम्राजी मक़ासिद ऐं इस्तिसाल लाइ उनखे वजूद में आंदो वियो आहे। नंबर 2, उनजो वजूद सिंधी, बलोची, पंजाबी, पठान ऐं बंगाली क़ौमुनि जी मफ़ाद ऐं उन्हनि जी इनफ़रादी वजूद ख़िलाफ़ साज़िश ज़रिए बर्पा कयो वियो आहे। नंबर 3, उहो इतिहाद, अमुन, तरक़ी ऐं पाकीज़गीअ जे एवज़ बदअमनी, बद अख़लाक़ी, ज़ुल्म, तशद्दुद ऐं इस्तिसाल जो मक़सद थी कमु अची रहियो आहे। नंबर 4, पाकिस्तान अंग्रेज़ साम्राजी गिरोह जी इमात वजूद में आयो ऐं अमरीकी साम्राजियत जे एजेंट तौरु कमु अची रहियो आहे। नंबर 5, पाकिस्तान नफ़रत जे बुनियाद ते क़ाइमु थियो ऐं उन्हीअ जे बलबोते ते हलायो वञे थो। नंबर 7, पाकिस्तान महाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जे फ़ाइदे लाइ वजूद में आंदल हो ऐं उन्हीअ जे इस्तेमालु गर्ज़ीअ लाइ हलायो वञे थो। नंबर 7, पाकिस्तान जे क़याम खां वठी ॿाहिरीं साम्राजी हाकिमनि सिंधी वॾेरे खे शोबवाए बनाए सिंधी मफ़ाद ख़िलाफ़ गद्दारीअ जा कम पे वरिता आहिनि। नंबर 8, पाकिस्तान जे क़याम सबबि उन में शामिल क़ौमुनि जहिड़ोकि सिंधी, बलोची, पठान, पंजाबीअ जी क़दीम ज़ुबानुनि खे रेटे उन्हीअ ते ग़ैर मुल्की उर्दू ज़ुबान खे मुसलत कयो वियो आहे। पाकिस्तान जे क़याम रुॻो सिंध खे हेठां नुक़सान पहुचाया आहिनि। नंबर 1, सिंध मां 13 लख हिंदुनि जे शाह लतीफ़ सचल सामी ऐं गुरु नानक जी तालीम मुहबत इंसानीअ जा मञींदड़ हुआ, जे सिंधी ज़ुबान जा ॼाणू हुआ, जे ॿाहिरां सिंध वर्क मां कमाए सिंध में पैसो ख़र्च कंदड़ हुआ, जिन में केतिरा इंजीनियर, डॉक्टर, प्रोफेसर, अदीब, साइंसदान हुआ, जे ज़ोरीअ लॾाए उन्हनि जी जाइ ते 30 लख ॿाहिरां माण्हू आंदा विया आहिनि, जे ग़ैर ज़ुबान जा ॼाणंदड़ फ़िरौन सिफ़त नफ़रत जा भंडार, इस्लामी मुहबत जी सिफ़त खां आरी सिंधियुनि जा जानी दुश्मन, वतन जी बुनियाद ते क़ौमियत जा मुनकर आहिनि। नंबर 2, उहे सिंधियुनि जी जुदा क़ौमियत, जुदा मुल्क, जुदा मफ़ाद खां इनकार करे ख़ुदि साख्ता नज़रिया पाकिस्तान जी बुनियाद ते ॿाहिरियुनि जो साम्राज क़ाइमु करण जा हामी आहिनि। नंबर 3, सिंध जे हज़ारनि वरियनि जी ज़ुबान खे मुनज़िम साज़िश जे मातहत ख़तमु करण लाइ सिनेमाउनि, अख़बारुनि, किताबनि, रेडियोनि, टेलीविज़न, कॉलेजनि, सरकारी दफ़्तरनि ऐं हुकूमत जी सरपरस्तीअ हेठि नुक़सान पहुचाए उर्दू ज़ुबान खे ज़ोर वठाइण जी पॉलिसी हलाई वञे थी। नंबर 4, सिंधी हिंदुनि खे ज़ोरीअ लॾाइण बाद उन्हनि जी छॾियल 20 लख एकड़ खां बि मथे ज़मीन ॿाहिरियुनि माण्हुनि खे घुराए मुफ़्त में ॾिनी वई आहे। चए हिननि इस्लाम ख़ातिर सठो जेतोणीकि उन्हनि माण्हुनि खे मुनज़्ज़म मनसूबे हेठि घुराए कॉलोनाइज़ करण लाइ घुरायल हो। नंबर 5, सिंधी हिंदुनि जा छॾियल किरोड़े रुपयनि जा शहरी घर, दुकान, सामान ॿाहिरियुनि माण्हुनि जे हवाले करे खेनि आबाद कयो वियो आहे। नंबर 6, सिंधी हिंदुनि जा किरोड़नि जा छॾियल कारखाना, वापार जूं मंडियूं ॿाहिरियुनि माण्हुनि जे हवाले कया विया आहिनि। नंबर 7, सिंधी हिंदुनि जूं ख़ाली कयल नौकरियूं जुमिला ॿाहिरियुनि माण्हुनि जे हवाले कयूं वियूं आहिनि। सिंधी बेरोज़गार घुमंदा वतन था। नंबर 8, सिंधी कल्चर ऐं मुआशरत तां खिलूं करणु सिंधियुनि में अहसासे कमतरी पैदा करणु महाजर कल्चर जे अख़्तियार करण लाइ माहौल साज़गार बनाइण जी कोशिशि कई वञे थी। नंबर 9, सिंधियुनि मां गदारे क़ौम बनाए उन्हनि खां सिंध दुश्मनीअ जा कम कराया वञनि था, जहिड़ोकि जिनाह खां नज़रिया पाकिस्तान क़बूल कराइण, कराची सिंध खां खसाइण, महाजरनि खे कसीर तादाद में आणणु, उर्दूअ खे क़ौमी ज़ुबान बनाइण, बाद में उन मथां कुबो अॾाए माण्हुनि में संदसि मरतबो वधायाऊं, जीअं आईंदा माण्हुनि जे ज़हन ते उहा ॻाल्हि वेहे त सिंध दुश्मनीअ मां फ़ाइदो हासिलु थिए थो। नंबर 10, पाकिस्तान हुकूमत हिकु क़ौम जी बुनियाद ते ठाहे सिंधियुनि खे अक़लियत बनाए छॾियो आहे। नंबर 11, अक्सरी अख़्तियार मरकज़ी हुकूमत जे हवाले करे सिंधियुनि खे कसम पुरसीअ जी हालत में छॾियो वियो आहे। नंबर 12, मरकज़ी सरकार जे नौकरियुनि में सिंध खे हेठी नुमाइंदगी ॾिनी वई आहे। अलिफ़, मरकज़ी हुकूमत जे सेक्रेटरेट में सिंधियुनि खे 5000 पोयां हिकु जाइ मस नसीब थियल आहे। बे, बचाव खाते में 10,000 पोयां सिंधियुनि खे हिकु जाइ मस हिसे में आयल आहे। ते, ख़ारजा मामलात खाते में अक्सरियत सिंधियुनि खे दूर रखियो वियो आहे। उन खाते में सिंधी 5000 पोयां मस हिकु मिलंदो। से, माली खाते जी साॻी हालत आहे, सिंधी अटे में लूण बराबरि आहिनि।
जीम स्टेट बैंक जे क्लास 1 ऐं 2 में जुमिले 959 ऑफिसरनि मां सिंधी सिर्फ़ु 3 आहिनि। हेठियुनि 3000 जे अमले में सिंधी 20 आहिनि। हे नेशनल बैंक जी क्लास 1 ऐं 2 जे जुमिले 1200 अमले मां सिंधी 5 हुआ ऐं हेठे 3500 अमले मां सिंधी 40 हुआ। खे रेलवे डिपार्टमेंट में 1001 सिंधी, पोस्ट ऐं टेलीफोन खाते में 1001 सिंधी, पोर्ट ट्रस्ट 1000 में 1 सिंधी, कस्टम्स में 1000 में 1 सिंधी, PIDC में 1000 में 1 सिंधी, रेडियो ऐं टेलीविज़न 1000 में 1 सिंधी, सरकारी कारखाननि में 1000 में 1 सिंधी, यूनिवर्सिटियुनि में 1000 में 1 सिंधी। दाल सिंधियुनि जा जुदागाना क़ौमियत खे सिंधियुनि जे जुदागाना क़ौमियत खे ख़तमु करे खुलियल मुक़ाबले में नौकरियूं ॾिनियूं वञनि थियूं। पब्लिक सर्विस कमीशन ते अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी रखी वई आहे जे गैर सिंधियुनि जा हिमायती आहिनि। ज़ाल सिंधियुनि लाइ सरकारी नौकरियुनि में तादाद मुक़ररु करण जी घुर कंदड़नि खे इलाक़ाई तसुब रखंदड़ नज़र पाकिस्तान जा मुख़ालिफ़, इस्लाम जा दुश्मन ऐं दुश्मननि जो एजेंट सॾियो वञे थो। रे उर्दूअ खे क़ौमी ज़ुबान तस्लीम करे सिंधियुनि खे गैर मसावी हैसियत में रखियो वियो आहे। उन लाइ पहिरीं कराची म्यूनिसिपालिटीअ जे हदुनि मां सिंधियुनि खे बेदख़ल कयो वियो, पोइ सिंध अंदरि ज़ोरीअ उर्दूअ खे मुसलत कयो वियो। अंग्रेज़नि जे ॾींहंनि में सिंध अंदरि नौकिरी कंदड़ अमलदारनि खे सिंधी सिखणु लाज़िमी हुई, हाणे उनखे मुअतल कयो वियो आहे। जे कराची ऐं ॿियनि वॾनि शहरनि जे घिटियुनि जा अॻूणा नाला मिटाए उन ते गैर सिंधी नाला रखी क़दीम तारीख़ी रिवायत खे ख़तमु करण जी कोशिश कई वई आहे। सीन शहरनि में सिंधी ज़ुबान में तक़रीर कंदड़नि ते गुंडनि खां चोरी हमला कराया वञनि था। शीन सिंध में स्टेशन, रोडनि, ॿियनि जायुनि ते सिंधी नाला उर्दूअ में लिखाइण जे करे मुज़हिका ख़ेज़ थी पिया आहिनि। स्वाद रेडियो टेलीविज़न खे उर्दू ज़ुबान कल्चर जी प्रोपेगेंडा जो आलाइकार करे इस्तेमालु कयो वञे थो। ज़वाद मुहाजिरनि खे घणे तादाद में कॉलोनाइज़ करण बाद खेनि हिमथायो वियो आहे त हिननि लाइ मुहाजिरिस्तान सूबो क़ाइमु कयो वञे। उहे सिंध में हर तरफ़ खां ॿाहिरिनि माण्हुनि जे अचण लाइ रस्तो खोले छॾियो वियो आहे। जे सिंध में कमाए 50 करोड़ रुपया सालाना खां मथे पैसा सिंध खां ॿाहिरि मोकिले रहिया आहिनि। ज़ुए पहिरीं सूबे सिंध खे पंजाब सां मिलाए 1 यूनिट क़ाइमु कयो वियो। हाणे मज़बूत मर्कज़ हेठि उनखे तबाह करण जा सांभा थी रहिया आहिनि। सिंध मां वसूल थींदड़ 350 करोड़ रुपयनि टैक्स जो पैसो मरकज़ी हुकूमत जे हवाले कयो वञे थो, जंहिंमां 1% बि सिंध ते ख़र्च नथो कयो वञे। गैन सिंधीअ खे 1945 ईस्वीअ जे अहदनामे मुताबिक़ सिंधु नदीअ जे दरियानि मां जेको पाणी मिलणो हो उन जी भञकड़ी करे नवां डेम ऐं बैराज ॿधाए सिंध जी आबादीअ खे सुकाइण जा सांभा थी रहिया आहिनि। काफ सिंध जे वापार ऐं इंडस्ट्रीज़ बैंकुनि खे मनसूबे तहत गैर सिंधियुनि जे हवाले करणु इक़्तिसादी तरह असलूकनि सिंधियुनि खे नादार बनायो वियो आहे। काफ सिंध में ॿाहिरां आयल माण्हुनि जे कसीर तादाद खे नवां ॻोठ ॿधाए आबाद कयो वियो आहे, लेकिन सिंध जा असुल बाशिंदा खाना बदोशीअ जी हालति में झूपड़ियुनि में रहिया पिया आहिनि। उहे सभु कम इस्लाम, पाकिस्तान, मुस्लिम क़ौम ऐं निज़ाम इस्लामीअ जे नाले में कया विया आहिनि। उन्हनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी मुंहिंजो रद्द अमल मज़कूरा ज़ेल ॻाल्हियुनि बाबति हेठियूं थियो आहे। पाकिस्तान नंबर 1, पाकिस्तान महाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्युनि ऐं संदन आका अमरीकन हुकूमत जो आॾो थी कमु अची रहियो आहे। नंबर 2, पाकिस्तान में असली रहाकू क़ौमुनि खे रेड इंडियन वांगुरु संदन जुदा क़ौमी वजूद, ज़ुबान, कल्चर, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद खे ख़तमु करण जी मुनज़म साज़िश हली रही आहे। नंबर 3, पाकिस्तान जो वजूद नंढियुनि क़ौमुनि ख़ासि करे सिंध लाइ ज़हर कातिल बराबरि आहे। नंबर 4, पाकिस्तान जो वजूद इस्लाम जे बुनियादी उसूलनि जे फ़रोग़ लाइ हानिकार आहे। नंबर 5, पाकिस्तान जो वजूद ज़ुल्म, इस्तबदाद, इस्तेसाल, बदअख़लाक़ी ऐं साम्राजी साज़िशुनि जो मर्कज़ आहे। नंबर 6, पाकिस्तान जो वजूद इतिहाद इंसानी लाइ नुक़सानकार आहे। नंबर 7, पाकिस्तान जो वजूद ख़ात्मो अहिड़ो ज़रूरी आहे जहिड़ो कंहिं विचड़ंदड़ बीमारीअ खे जो सम्झो वञे थो।
आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त सिंध मुकमिल आज़ादु थियणु घुरिजे, उनजो पाकिस्तान सां कंहिं बि तरह जो लाॻापो न हुअणु घुरिजे। सिंध जी हर क़ौम परस्त खे पाकिस्तान जी नज़रिया वजूद, क़ौमती झंडे ऐं मफ़ाद खे सिंध लाइ नुक़सानकार सम्झी उनखे ख़तमु करण लाइ जिदोजहद करणु घुरिजे। हक़ु उहो आहे त पाकिस्तान में रहण जे लाइ असांखे बेहिश्त आछियो वञे त उनखां दोज़ख खे ज़्यादा तरजीह ॾियणु घुरिजे। इस्लाम मुसलमान आहियां, उन जी हुअण लाइ फ़ख्रु अथनि, लेकिन मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्यनि ऐं संदन एजेंटनि जी इस्लामी ताबीर बाद मूं ते उहो रद्द अमल थियो आहे त इस्लाम जे नाले में जेका बि सियासी ॻाल्हि कई वञे थी उनखे धोखो, बदमाशी ऐं इस्तहसाल सम्झणु लॻो आहियां। अज़न सवाइ तजुर्बे बाद आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त मुसलमानी दरे किताब मुसलमानान दर गौर खां सवाइ हाणे कुझु न रहियो आहे। उन करे नंबर 1, मग़रिबी क़ौमुनि जे तजुर्बे मां सबक़ वठी मज़हब खे माण्हुनि जो शख़्सी मामिलो तसवुरु करे उनखे सियासत खां अलहदा रखणु निहायत ज़रूरी आहे। नंबर 2, जंहिं सूरत में इस्लाम जो उसूल मक़सद इतिहाद इंसानी अमन आलम तरक़ी बनी आदम आहे, जंहिं सूरत में क़ुरान ऐं जदीद आलिमनि जी तशरीह मुताबिक़ चङनि इख़लाक़नि ऐं अमलनि वारो हर साल माण्हू बिना तमीज़ मज़हब जे मुसलमान हो। तंहिं करे सिंध में दाइमी रहंदड़ सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़, सिंधी कल्चर रखंदड़, सिंध जी सियासी आज़ादी ऐं इक़्तिसादी ख़ुशहालीअ लाइ जिदोजहद कंदड़ माण्हुनि खां बिना तमीज़ मज़हब हिकु क़ौम शुमार करे उन्हनि खे उन्हनि जे इतिहाद अमन ऐं तरक़ीअ लाइ कोशिशि करणु राह हिदायत हुई। इतिहाद आलम लाइ सिंध ऐं सिंधी हेठियनि सबबनि करे ज़्यादा मौज़ून थी सघनि था। नंबर 1, उहा गुज़िरियल 3000 वरनि जी तारीख़ी रिवायत करे मुहबत ऐं अमन जे फ़रोग़ लाइ बहितरीनु जॻह आहे। नंबर 2, उन में आज़ादी हासिलु करण बाद बक़ाए बाहिमीअ जे उसूलनि ते मुख़्तलिफ़ मज़हब, सियासी नज़रियनि, तबिक़नि जे माण्हुनि जे विच में इम्तिज़ाज थियणु सहल कमु थींदो। नंबर 3, सिंध जे आज़ाद ममलिकत मशरिक़ ऐं मग़रिब जे तहज़ीबुनि मिलाइण रूस ऐं हिंद जे विच में तावन वधाइण लाइ कारनुमाया अदा करे सघे थी। नंबर 4, सिंध में जमहूरियत, अदम तशद्दुद, सेक्युलरिज़म, सोशलिज़म ऐं क़ौम परस्ती सहूलियत सां ज़ोर वठी सघनि था। नंबर 5, सिंध खे रूहानी ऐं मादी फ़लसफ़नि जे विच में इम्तिज़ाज आणण जी मिशन अदा करणी आहे। मुस्लिम क़ौम तजुर्बे बाद मालूम थियो अथमि त मुसलमाननि जी जुदा क़ौम दुनिया में किथे बि मौजूदु न आहे। उहो नज़रियो मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद संदन मग़रिबी हिंद साम्राज्य क़ाइमु करण लाइ ईजादु कयो आहे। मुसलमान न अक़ीदे जी नुक़्ताए निगाह खां हम ख़याल क़ौम आहिनि, न अमल जे नुक़्ताए निगाह खां हिकिड़े मक़सद लाइ कमु करे रहिया आहिनि। मुसलमाननि जी न हिकिड़ी ज़ुबान आहे जंहिंजो हुअणु क़ौमी वजूद लाइ ज़रूरी थिए थो। मुसलमाननि जो न हिकिड़ो कल्चर आहे जंहिंजो हुअणु क़ौमी वजूद लाइ ज़रूरी आहे। मुसलमाननि जा सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद बि हिकु जहिड़ा न आहिनि। मुसलमान न तवारीख़ी रिवायत मूजिबि मुतहिद ऐं यकसां रहिया आहिनि। मुसलमान क़ौम जो वजूद दुनिया जे कंहिं बि हिसे में तस्लीम न कयल आहे। तंहिं करे आउं सम्झां थो त मज़हब खे क़ौमी ऐं सियासी मामलनि खां अलहदा करे आईंदा क़ौम जो वजूद वतन, ज़ुबान, कल्चर, तवारीख़ी रिवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद ते रखणु घुरिजे, न मज़हब जे बुनियाद ते। जेकॾहिं मज़हब खे सियासत सां ॻंढे हलाइण जी वधीक कोशिशि कई वेई त मज़हब जी हितां बि ईअं पाण पटिजी वेंदी जहिड़ी कम्यूनिस्ट मुल्कनि मां पटिजी वई आहे। जिन्ना, लियाकत अली ऐं भुट्टे खे मुस्लिम क़ौम ऐं इस्लाम जो अलमबरदार तस्लीम करण लाइ इस्लाम लाइ ज़हरे क़ातिल बराबरि थींदो। निज़ाम इस्लामी तारीख़ी तजुर्बे मां ईअं पियो ॾिसण में अचे त दुनिया जे अक्सर मुल्कनि खे मज़हब खे सियासत खां अलहदा करे हुकूमत जो निज़ाम सेक्युलर तर्ज़ ते क़ाइमु थी रहियो आहे। उहो सिर्फ़ु पाकिस्तान जो मुल्क आहे जिते हर क़िस्म जो ज़िना, रिश्वत खोरी, ज़ुल्म, इस्तबदाद, इस्तहसाल जो कमु जारी रखंदे इस्लामी निज़ाम हुकूमत जो धोखो माण्हुनि खे ॾिनो वञे थो। हाणे वक़्तु आयो आहे त जो साफ़ ज़ाहिर कयो वञे त जेकी माण्हू निज़ाम इस्लामीअ जो नालो वठनि था से धोखेबाज़, अहमक ऐं इस्तहसाल कंदड़ आहिनि। मौजूदा मुआशिरे में क़दीम मज़हबी शरीयतुनि मुताबिक़ हुकूमत निज़ाम क़ाइमु करणु नामुमकिन आहे। तंहिं करे अहिड़ी गुफ़्तगू कंदड़नि खे या गिदू बंदर मोकिलियो वञे या जर्मनीअ जे यहूदियुनि वांगुरु तबाह कयो वञे। जंहिं सूरत में सिंध खे जाइ अमन बणाइणो आहे, उन करे सिंध में
हेठियुनि ख़्यालनि जे माण्हुनि जी मौजूदगी उन जे क़याम लाइ नुक़सान साबित थींदी। नंबर 1, जे माण्हू नज़र पाकिस्तान खे मञीनि था। नंबर 2, जे माण्हू इस्लाम जे मुहाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद वारी तशरीह में एतमाद रखनि था। नंबर 3, जे माण्हू इनकार वतन जे बुनियाद ते क़ौमी तख़यल में मञीनि था। नंबर 4, जे माण्हू सिंध में रही उन जी ॿोली नथा सिखनि, सिंधी कल्चर नथा अख़्तियार कनि ऐं सिंध जे क़दीम रहाकुनि ख़िलाफ़ु साज़िशूं कनि था। नंबर 5, जे माण्हू पाकिस्तान जे मफ़ाद खे सिंधी मफ़ाद ते तरजीह ॾियनि था। नंबर 6, जे सिंध जा असुलु रहाकू ॿाहिरियुनि साम्राज्यनि जा एजेंट थी कमु कनि था। हर बका खां अॻु फना जो उसूल लाज़मी आहे। तंहिं करे जेकॾहिं सिंध खे आज़ादु कराइणो आहे, जेकॾहिं सिंध खे सालियनि जो दारुल अमान बणाइणो आहे, जेकॾहिं सिंधियुनि खे इतिहाद इंसानी अमन आलम ऐं तरक़ी बनी आदम जे लाइ मशीनरी थी कमु करिणो आहे, त उन वास्ते पाकिस्तान जे वजूद नज़र पाकिस्तान उन्हीअ में मुरविज महाजर पंजाबी तशरीह वारे इस्लामी निज़ाम हुकूमत जे धोखनि खे ख़तमु करण लाइ जिदोजहद करणी पवंदी। उहे बुत आहिनि, उन्हनि जो टोड़णु निहायत ज़रूरी आहे। शोबा अमल जो ॿियो तरफ़ चवणी आहे त बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में ॿी। तंहिंखे पतो हो त कुझु वक़्तु सिंध जी बम्बई इलाइक़े सां गॾु रहण बाद कांग्रेसी लीडरनि सेठ हरचंदराय वशनदास ऐं रईस ग़ुलाम अहमद ख़ान भुरगड़ीअ खे बम्बईअ खां सिंध में अलहदा कराइण जो ख़्यालु पैदा थींदो ऐं उन जी मुखालफ़त बि कांग्रेसी लीडर श्री जयरामदास दौलतराम ऐं डॉक्टर ज्योतिराम गदवाणीअ तरफ़ां थींदी। ॾिसी शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं सेठ हाजी अब्दुल्ला हारून खे मजबूर थी ख़िलाफ़ कांग्रेस जमियत उलमा हिंद ऐं मुस्लिम लीग जी मदद वठण जी ज़रूरत पवंदी ऐं हिंदुस्तान जा मुस्लमान लीडर सिंध जे आज़ादु कराइण जे एवज़ उनखे लंगड़ी लूली हैसियत में आज़ादु कराए असांखे आज़माइश में विझी छॾींदा। सिंध खे टिनि खामियुनि सां जुदा करायो वियो। नंबर 1, जुदा चूंडुनि जो सिरिश्तो उन में बरक़रार रखियो वियो जे अक्सरियत लाइ हमेशह नुक़सानकार थींदियूं आहिनि। नंबर 2, सिंध में ग़ैर मुस्लिम आबादी 25% हुई, पर हिंदुस्तान जी मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि जे फ़ाइदे ख़ातिर सिंध में ग़ैर मुस्लिमनि खे नुमाइंदगी वधाए 40% ॾिनी वई। उन जे एवज़ हिंदुस्तान जी मुस्लिम अक़लियत खे कुझु सीटूं वधाए ॾिनियूं वयूं। नंबर 3, सिंध असम्बलीअ में मेंबरनि जो तादादु घटि रखियो वियो। 60 मां 35 ऐं 25 ग़ैर मुस्लिम नुमाइंदा चूंडणा हुआ, जंहिं करे सिर्फ़ु 6 मेंबरनि जे फेरे खाइण करे मुस्लिम अक्सरियत अक़लियत में बदिलिजी सघे थी। बावजूदु उन्हनि इब्तिदाई कोताहियुनि जे सिंध जे माण्हुनि शादमाना कया ऐं नए सूबे जे चूंडुनि में हिसो वठण लाइ पार्टी ठाहे कमु करणु शुरू कयोसीं। अॻे सिंध में गिरोहबंदी हूंदी हुई, जे सर ग़ुलाम हुसैन गिरोह ऐं सर शाहनवाज़ ख़ान भुट्टो गिरोह सॾिबा हुआ, जंहिंखे के उसूल कोन हूंदा हुआ। उहे गिरोह लीडरनि जे नफ़े ख़ातिर ब्रिटिश सरकार सां साथ ॾींदा हुआ। नवनि सुधारनि मिलण बाद पंजाब जे मुदबिर सियासतदान सर फज़ल हुसैन जी राय ते मुस्लिम अक्सरियत वारनि सूबनि में फ़िरक़ेवार पार्टियूं मुस्लिम मफ़ाद लाइ नुक़सानकार हुअण करे उते ग़ैर फ़िरक़ेवार पार्टियूं ठाहियूं वञनि। उन लाइ पंजाब में यूनियनिस्ट पार्टी ठाहे चूंडुनि में हिसो वरितो ऐं असां उन जे ततब ते सिंध इतिहाद पार्टी ठाहे चूंडूं लड़ियूं। पहिरीं सिंध जा मिली मुस्लमान सियासतदान ऐं पार्टीअ में शरीक थिया। सेठ हाजी अब्दुल्ला हारून जी लीडरशिप हेठि सर ग़ुलाम हुसैन ऐं सर शाहनवाज़ भुट्टो डिप्टी लीडर थी रहण क़बूल कयो, पर कन्वेंशन जी मीटिंग में 3 नाले सैयद मीरा मोहम्मद शाह डिप्टी लीडर चूंडजण ते सर ग़ुलाम हुसैन एहतजाज तौर इतिहाद पार्टी छॾे वञी नई फ़िरक़ेवार मुस्लिम सियासी पार्टी ठाही। उन ते चूंडूं लड़ियूं। उन्हनि चूंडुनि में इतिहाद पार्टीअ जा 24 मेंबर चूंडिया ऐं सर ग़ुलाम हुसैन गिरोह जा 5 मेंबर चूंडिया। चूंडुनि में इतिहाद पार्टीअ जा बि मुख्य लीडर सर शाहनवाज़ ख़ान भुट्टो ऐं सर हाजी अब्दुल्ला हारून शिकस्त खाई विया। उन जो बहानो बनाए गवर्नर सिंध सर लैंसलेट ग्राम 5 मेंबरनि जे लीडर सर ग़ुलाम हुसैन खे वज़ारत ठाहिण लाइ घुरायो, जंहिं वज़ारत जी लालच ॾेई मीर ग्रुप जे मेंबरनि खे इतिहाद पार्टीअ मां टोड़ियो ऐं हिंदू मेंबरनि खे हिकु वज़ारत ऐं हिकु सिंध असेंबलीअ जे स्पीकरीअ जी जाइ ॾेई पंहिंजी तरफ़ कयो।
इन तरह शुरूआत में ई हिंदू 50% उहिदा हासिल करे विया। सिंध जे अवाम जी अक्सरियत मुस्लमान हुई, जंहिंजो 3 मुस्तक़िल मफ़ाद गिरोहनि इस्तेहसाल थे कयो। नंबर 1 कामोरो गिरोह, नंबर 2 वापारी ऐं व्याजखोर गिरोह, नंबर 3 ज़मींदार ऐं जागीरदार गिरोह। पहिरिएं 2 गिरोहनि में हिंदुनि जी अक्सरियत हुई ऐं 3 गिरोह में मुस्लमान कसरत में हुआ। वज़ारत जे क़याम बाद इतिहाद पार्टी ख़ान बहादुर अल्लाह बख़्श जी लीडरशिप हेठि मुखालफ़त में वेठी ऐं ॿी पार्टीअ जा मुखालफ़त में वेठी सा कांग्रेस जी हुई। असां इतिहाद पार्टी वारनि जी कोशिशि हुई त अवाम खे पहिरीं 2 गिरोहनि जे चंबे मां आज़ादु करायूं। कांग्रेस पार्टी हिंदुस्तान में जिते बरसरे इक़्तिदार हुई अहिड़ा क़दम खयां हुआ, जंहिं करे असांखे उमेद हुई त हिते बि हू उन ॾस में असांजी मदद कंदा। इब्तिदा में सर ग़ुलाम हुसैन वज़ारत ते ज़ोरबार आंदासूं त हू कानून इंतिकाल एराज़ी ऐं कर्ज़नि जे घटाइण जा बिल पास कराए, लेकिन इन जी वज़ारत जो मदार हिंदू मेंबरनि ते हुअण करे हो, उहो कमु सर अंजाम करे न सघियो। उन करे असां मजबूर थी कांग्रेस मेंबरनि जी मदद सां सर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत खे किराए ख़ान बहादुर अल्लाह बख़्श जी लीडरीअ हेठि इतिहाद पार्टीअ जी वज़ारत ठहिराई, लेकिन उन वज़ारत खे बि साॻी हिंदू मुस्तक़िल मफ़ाद मज़कूरा बाला कमु करणु न ॾिना, जंहिं तां मजबूर थी असां इतिहाद पार्टी छॾे ऐं सिंध में मुस्लिम लीग जे नाले में मुस्लिम अवाम खे कठो करणु शुरू कयो। असां जॾहिं मुस्लिम लीग में वियासूं त उमेद हुईसूं त उन ई जी मार्फत असां सिंधी अवाम लाइ मज़कूरा बाला कमु कराए सघंदासूं। असांखे पतो न हो त ख़ुदि मुस्लिम लीग लीडरशिप मुस्तक़िल मफ़ाद जे हथनि में हुई। मूंखे अवल में 1942 ईस्वी में पतो पियो, जॾहिं जिन्ना साहब मुस्लिम लीग वर्किंग कमेटीअ में कांग्रेस सां समझौतो करण जे एवज़ अंग्रेज़नि जी रज़ामंदी ख़ातिर कांग्रेस जे तहरीक आज़ादीअ लाइ सीतागर खे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ ठहिराए ॾोह ॾिनो। उन खां पोइ जॾहिं मुस्लिम लीग वज़ारत सिंध में अवाम जे नुक़सान जा कम करणु शुरू कया ऐं मूं लाहौर में जिन्ना साहब जे ध्यान ते सूबाई मुस्लिम लीग जे सदर जी हैसियत में उहे ॻाल्हियूं आंदियूं त हिन वज़ारत ख़िलाफ़ शिकायत ॿुधण खां इनकार कयो। टियों तजुर्बो तॾहिं थियो जॾहिं सर ग़ुलाम हुसैन मिस्टर गज़दरन मुस्लिम लीगी वज़ीर खे वज़ारत मां कढी हिकु अंग्रेज़ सर थॉमस खे गवर्नर जे चवण ते वज़ीर करे रखियो, जो सिंध असेंबलीअ जो मेंबर बि न हो। जॾहिं मूं सूबाई मुस्लिम लीग जे सदर जी हैसियत में जिन्ना साहब जे ध्यान ते उहा ॻाल्हि आंदी त हिन उन लाइ ख़ातिर ख़्वाह सदेबाब न कयो। चोथों दफ़ो उहो हो त जॾहिं मुस्लिम लीग वज़ारत खे मुस्लिम लीग जे मेंबरनि ते तंग थिए करायो ऐं उन जो इतला जिन्ना साहब खे कयो वियो त वज़ारत जे फ़ाइदे में सूबाई मुस्लिम लीग ते नाराज़गीअ जो इज़हार करे वरी मेंबरनि खे वज़ारत बहाल करण लाइ चयाईं। पंजों दफ़ो जो तजुर्बो शिमला में वाइसराय जी घुरायल मीटिंग वक़्तु थियो, जॾहिं मुंहिंजे तरफ़ां खेसि कांग्रेस सां समझौते करण लाइ चवणु थियो त उन ते सख़्तु नाराज़गीअ जो इज़हार कयाईं। छहों दफ़ो नैन चूंडनि वक़्तु तरक़ी पसंद मुस्लिम लीग कारकुननि खे मुस्लिम लीग मां कढी ऑफिसरनि जे आधार ते चूंडूं कराए रुजत पसंद माण्हुनि खे असेंबलीअ में चूंडायाईं। अहिड़ी तरह मुस्लिम लीग हाई कमांड सिंधी अवाम जी ख़ैर ख़्वाह गिरोह खे असेंबलीअ मां कढाए ख़ुदि मतिलब ऐं जी हुज़ूर ऐं बेग़ैरत सिंधी वॾेरनि खे जे आधार ते हुकूमत हलाराइणु लॻो। हुन बाबति मुफ़सिल अहवाल मुंहिंजे किताब नई सिंध लाइ जिदोजहद ऐं पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी मां मिली सघंदो। उन खां पोइ सिगो ई हिंदुस्तान जो विरहाङो थियो ऐं अंग्रेज़नि तरफ़ां मुस्लिम लीग खे पाकिस्तान जी हुकूमत सुपुर्द थी, जंहिंमें जिन्ना साहब खे गवर्नर जनरल ऐं लियाकत अली ख़ान खे वज़ीर आज़म नामज़द कयो वियो, जे ॿई मुहाजरनि जा नुमाइंदा हुआ। हिननि हुकूमत जी चार्ज वठण बाद कराचीअ खे पाकिस्तान जे गादीअ जो हंधि मुक़ररु करे हेठियां कम कया। नंबर 1 नज़रिया पाकिस्तान खे मुश्तहर करण लाइ अख़बारुनि रेडियनि तक़रीरुनि ज़रिए प्रोपेगेंडा करे मकानी माण्हुनि जा ज़हन मस्क कया। नंबर 2 हिंदुस्तान खां मुस्लमान अमलदार घुराए पाकिस्तान में मुख्य उहिदनि जी चार्ज हुननि जे हवाले कई वई। वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान जो पाकिस्तानी हुकूमत जी पॉलिसी मुक़ररु करण लाइ जवाबदार हो हेठियां कम कया। इन अवाम जो तवजो हक़ीक़ी मसइलनि खां हटाइण ऐं ॿियनि केतिरनि सबबनि करे हिंदुस्तान ख़िलाफ़ मुखासमत जी पॉलिसी अख़्तियार कई। हिन अमरीकी बिलाक सां जंगी अहदनामे करे रूस ऐं भारत सां दुश्मनी पैदा करे मुल्क खे बिलाक
पावर्स जे तसादुम में फासायो। हिन मकानी क़ौमुनि जे वजूद खां इनकार करे उन्हनि खे ॿाहिरां आयल मुहाजिर साम्राज्य जी ज़ुबान ऐं कल्चर में ज़म करण जी शुरूआति कई, जंहिंमां अञा ताईं आज़ादु न थी सघिया आहियूं। हिन सिंध में मुहाजिर खे कॉलोनाइज़ करण लाइ खोखरा पार समुंड में वाघा जे रस्ते खां माण्हुनि अचण लाइ रस्ता खोलाए छॾिया। जॾहिं पंजाब सरहद ऐं बंगाल जी सूबाई हुकूमतुनि वधीक माण्हुनि जी आमद ते बंदिश विधी त बि ही सिंध जा रस्ता खोलायो वेठो हो। सिंध जे वज़ीर आला खोड़े जॾहिं उन्हनि जे अचण ते बंदिश विधी त उन सां दुश्मनी वधायई। हिन पंहिंजे माण्हुनि हथां साज़िश कराए कराची, नवाबशाह ऐं जेकबाबाद में हिंदुनि ख़िलाफ़ फ़साद कराए उन्हनि खे लॾाइणु घुरियो। उन मां संदसि मक़सदु हिंदुनि जी जायुनि ऐं मिल्कियत ते संदसि मुल्क मां माण्हू आणे कॉलोनाइज़ करे सिंध खे मुहाजिरनि जे ज़ेर तसलुत आणो। हिन कराचीअ खे मुहाजिरनि जी मर्कज़ बनाइण लाइ जिन्ना साहब खे गुमराह करे सिंध खां धार करायो। हिन कराचीअ जी जुदा करण वक़्तु वाइदो कयो हो त उन में सिंध सरकार तरफ़ां कयल ख़र्च ऐं नई कैपिटल ठहिराइण लाइ मर्कज़ी सरकार खां मुआवज़ो वठी ॾींदो। पर जॾहिं सिंध सरकार तरफ़ां उन जी घुर कई वई त चयाईं त फ़तह कयल मुल्क जो एवज़ो कोन थींदो आहे। हिन सारे पाकिस्तान जी क़ौमी ॿोली उर्दूअ खे ठहिरायो ऐं सिंध में उर्दूअ खे ज़ोरीअ मुसलत कराइण लाइ पीर इलाही बख़्श वज़ीर आला सिंध खां उर्दूअ खे लाज़मी पढ़ाइण जो हुकुम जारी करायो। कराची शहर मां सिंधीअ खे ख़ारिज करायो। हिन मुनज़्ज़म मनसूबे जे मातहत हिंदुस्तान खां मुहाजिर घुराए सिंध जे मुख्य शहरनि में आबाद कराए सिंध खे मुहाजिरनि जी कॉलोनी बनाइण जी शुरूआति कई, जंहिंखे पोयनि मरकज़ी हुकूमतुनि पाए तकमील खे पहुचाइण जी कोशिशूं पे कयूं आहिनि। हिन जी सिंधी ज़ुबान ऐं कल्चर खे नुक़सानु पहुचाइण जी शुरूआति खे ॾिसी सैयद हाजी अली अकबर शाह सदर मुस्लिम लीग सिंध हिकु वफ़द वठी वटसि वियो त सिंध जी ज़ुबान ऐं कल्चर जी सरकार तरफ़ां हिफ़ाज़त कई वञे त उन ते हिन धिकार जे लफ़्ज़नि में खेसि जवाबु ॾिनो त सिंधियुनि जो कल्चर गॾु हकिलण ऐं उठ काइण जो हो, उन जी कहिड़ी हिफ़ाज़त करे सघिबी। हिन जे दौरे हुकूमत में ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो सिंध जो वज़ीर आला हो, जो मज़बूत माण्हू हो। हिन खे जॾहिं लियाकत अली ख़ान जे सिंध खे मुहाजिरनि जी कॉलोनी बनाइण जो पतो पियो त उन हिन जे हेठियनि कमनि जी मुखालफ़त कई। हिकु, कराचीअ खे सिंध खां जुदा करणु। ॿ, उर्दूअ खे ज़ोरीअ सिंध में लाज़मी तालीम ठहिराइणु। टे, हिंदुस्तान खां मुहाजिरनि जी आमद जी छूट ॾियणु। 4, कराची ऐं सिंध में हिंदुनि ख़िलाफ़ फ़साद कराइणु। 5, सिंध सरकार कराची ऐं सिंध में 5 सिंध सरकार जी सूबाई मामलनि में दस्त अंदाज़ कराइणु। त उन ते नाराज़ थी हिन जिन्ना साहब खे खोड़े ख़िलाफ़ चेड़ाए सर ग़ुलाम हुसैन, मीर ग़ुलाम अली ऐं पीर इलाही बख़्श खे इक़्तिदार जी लालच ॾेई खोड़े जे ख़िलाफ़ करे खोड़े वज़ारत खे डिसमिस करे पीर इलाही बख़्श खे वज़ीर आला नामज़द कयो ऐं खोड़े खे कूड़े केस में जेल मोकिलियो। हिन न सिर्फ़ु सिंध में मुहाजिरनि जो तादादु वधाइण जी कोशिशि कई, पर बंगाल में लखा मुहाजिर आणाए आबाद कराया। हिन सिंध पंजाब सरहद ऐं बंगाल जी अवामी वज़ारतुनि खे कढी पंहिंजूं हथ ठोकियूं वज़ारतूं नामज़द कयूं। हिन बावजूदि वाइदनि जे बलोचिस्तान खे ॿियनि सूबनि जहिड़ा सुधारा ॾियण खां इनकार कयो ऐं उते जे क़ौम परस्त कारकुननि खे जेल में मोकिलियो। हिन दोगली पॉलिसी अख़्तियार करे हिकु तरफ़ इस्लामी निज़ाम हुकूमत जो नालो थे वरितो त ॿिए तरफ़ संदसि ज़ाल तरफ़ां मीना बाज़ारुनि जो पाकिस्तान में रिवाज विझी बेपर्दगीअ खे ज़ोर वठायो थे वियो। हिन पाकिस्तान जी हुकूमत फ़स्ताई, फ़िरके वाराना, रुजत पसंद बुनियादनि ते हलाए जमहूरियत, सेक्युलरिज़म, क़ौम परस्ती ऐं सोशलिज़म जी मुखालफ़त कराई। हिन तरक़ी पसंद कारकुननि खे हिन हिंदुस्तान जो एजेंट, पाकिस्तान जो दुश्मन, इलाक़ाई ज़हनियत रखंदड़, दहरियो, इंतिशार पसंद सॼे तकलीफ़ ॾिनी। हिन पाकिस्तानी मुस्लमान जो तवजो मुल्क जी हक़ीक़ी मसइलनि जहिड़ोकि अवाम जो मयार ज़िंदगीअ खे बुलंद करणु, मुल्क में जमहूरी निज़ाम हुकूमत राइज करणु, 3, तहरीर ऐं तक़रीर जी आज़ादी, 4, आइन पास करणु, 5, नंढनि क़ौमुनि जी ख़ुदि मुख़्तारीअ जे सवाल खे हटाए मसनूई नारनि जहिड़ोकि 1, हिंदुस्तान खां ख़तरो, 2, कम्यूनिज़म खां ख़तरो, 3, इलाक़ाई तसुब जे वधणु, इस्लाम खे ख़तरो तरफ़ मोड़े अवाम जी आज़ादीअ खे सल्ब करण जी कोशिशि कई। हीअ ज़ुबान जो कचो सफ़ला मिज़ाज ऐं आमिर वज़ीर आज़म हो। अलिफ़,
हिन ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान ऐं संदसि साथियुनि खे हिंदुस्तान जो एजेंट ऐं गद्दार ऐं मुल्क सॼे जेल में मोकिलियो। हिन हुसैन शहीद सरवर्दीअ खे हिंदुस्तान जो जासूस ऐं कुतो सॼे आइन साज़ असेंबलीअ मां ख़ारिज करायो। हिन मौलवी फज़ल हक़ खे हिंदुनि जो ग़ुलाम सॼे सियासत खां ख़ारिज करायो। हिन बलोचिस्तान में ख़ान अब्दुल समद ख़ान ऐं शहज़ादा अब्दुल करीम वग़ैरह क़ौमी कारकुननि खे जेल में मोकिलियो। हिन मूंखे ऐं शेख अब्दुल मजीद सिंधीअ खे हिंदुनि जो एजेंट ऐं गद्दार ऐं क़ौम सॼे मूंखे नज़रबंदि कयो। हिन सिंध में हिंदुनि ऐं सिखनि जे छॾियल जुमिले ज़रई ज़मीन खे हिंदुस्तान मां लॾाए आंदल मुहाजिरनि जे मुफ़्त हवाले कयो। उन्हनि जी विरासत लाइ आबादगारी ऐं कस्टोडियन जा खाता क़ाइमु करे उन्हनि जी समूरी वाग मुहाजिर अमलदारनि जे हवाले में ॾिनी। हिन सिंध में हिंदुनि ऐं सिखनि जी छॾियल दुकाननि वापार जी मंडियुनि रिहाइशी जायुनि कारखाननि खे मुहाजिरनि जे हवाले कयो। हिन मरकज़ी असेंबलीअ में पिरोडा कानून पास कराए अवामी नुमाइंदा वज़ीर खे हिसाए पंहिंजे कब्ज़े हेठि रखण जो दस्तूर विधो, जंहिं सूबाई हुकूमत खे मरकज़ जे आमराना तसलुत जो मोहताज बनाए छॾियो। हिन शहरनि में मुहाजिरनि जी रिहाइश लाइ नवां ॻोठ सरकारी ख़र्च ते बदिराया ऐं सिंध जे मकानी खाना बदोश ऐं झूपड़ियुनि में रहंदड़ माण्हुनि लाइ कुझु न कयो। हिन हुकूमत जी पॉलिसी अहिड़ीअ तरह हलाई जो जुमिले मरकज़ी नौकरियुनि, बैंकुनि, रेलवे, पोस्ट, टेलीग्राफ, रेडियो वग़ैरह में सिंधियुनि खे महरूम कयो वियो। न सिर्फ़ु एतिरो पर उन जी पॉलिसीअ करे ख़ानगी फर्मुनि ऐं कारखाननि में बि सिंधियुनि खे कोन रखियो वियो। हिन मुहाजिरनि जी अहिड़ी हौसला अफ़ज़ाई कई जो हू पाण खे मुल्क जा फ़ातिह सम्झी पाकिस्तान जी असली रहाकुनि सां बदसलूकी करण लॻा, जा अञा ताईं जारी रखियो अचनि। हिन पख़्तूननि सां बदसलूकी अख़्तियार करे अफ़गानिस्तान सां मुखालफ़त जो ॿिज पोखियो। हिन जिनाह साहिब जे इंतकाल बाद ग़ैर आइनी तरह असेंबलीअ जे मशवरे खां सवाइ बंगाल मां ख़्वाजा नाज़िमुद्दीन खे घुराए गवर्नर जनरल मुक़ररु कयो। हिन मरकज़ी हुकूमत में टियों हिसो वज़ीरनि जो मुहाजिर रखियो, जहिड़ोक पाण चंदरीगर, इश्तियाक हुसैन कुरैशी, डॉक्टर महमूद हुसैन। हिन ॼाणी वाणी आइन पास करण में देरि विझी हुकूमत जूं वागूं पंहिंजे हथ में रखी हिंद मां मुहाजिर घुराए सिंध खे कॉलोनाइज़ करणु घुरियो। हिन चंद कामोरनि जी हिमत अफ़ज़ाईअ करे कामोरे क्लास जी ताक़त वधाए छॾी, जन अॻिते हली मुल्की सियासत में दस्त अंदाज़ी कई। हिन कश्मीर में माण्हू मोकिले बग़ावत कराए भारत सां लड़ाई करे माण्हू माराए उनखे बंदि करे छॾियो। हिन हैदराबाद दखन जे नाज़िम खे हिमथाए हिंदुस्तान सां वेड़ाए उन जी मदद करण खां इनकार कयो। हिन फस्ताइत खे ज़ोर वठाइण लाइ शहर मां सर्कस कढाराए मेसोलोनी वांगुरु बंगले जे दरीअ मां बीही माण्हुनि खे तकरीर कंदे चयो त आईंदा असांजे सियासत जो निशान मुको हूंदो। उन जी पोइ लॻी ऐं ॿियनि शहरनि में सर्कस निकिता जिते मुहाजिर मुको ॾेखारींदा हलिया थे। हिन पाकिस्तान ते इस्लामिक रिपब्लिक जो नालो रखी उन में शराबखोरी, जुआ, घोड़े ड्रोड़, स्मगलिंग, मीना बाज़ारूं जारी रखियूं। हिन पाकिस्तान जे चइनि मुल्क खे हिकु मुल्क सॾे उन्हनि जी सदियुनि जी जुदागाना इनफरादियत खे ख़तमु करे मुहाजिर पंजाबी साम्राज ऐं उन जे एजेंट जी सियासी तसलुत, इक़्तिसादी इस्तेसाल ऐं कल्चरल ग़लबा लाइ राहमार कई। हिन पाकिस्तान में शामिलु थींदड़ चइनि क़ौमुनि जे वजूद खां इनकार करे उनखे मज़हब जे बुनियाद ते हिकु क़ौम सॼे मुहाजिर पंजाबी साम्राज जो मुहताज कयो। उहे मुख़्तसिर ॻाल्हियूं आहिनि जे पाकिस्तान जी शुरूआति में पहिरीं मुहाजिर वज़ीर आज़म जे ॾींहंनि में रूनमा थियूं। उनखां पोइ 8 सालनि अंदरि सिंध में मरकज़ी सरकार जी दस्त अंदाज़ीअ सबबि सिंध असेंबलीअ जी मशवरे ऐं मंज़ूरीअ खां सवाइ 8 हुकूमतूं बदिले हुकूमत हलाई वेई। ॼण त सिंध जी हुकूमत यूपीअ जे नवाबनि ऐं पंजाबी अमलदारनि खे जागीर थी मिली हुई, जंहिंजी संभाल लाइ जंहिंखे वणेनि उनखे रखनि।